बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, प्रोग्राम आवाम जे आवाज़ सां गॾु मां आहियां अवां जो मेज़बान सरदार अली लाको। नाज़रीन, प्रोग्राम में अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं 27वीं तरमीम जे हवाले सां। जीअं त नाज़रीन 27वीं तरमीम पेश करण जूं कोशिशूं कयूं पियूं वञनि ऐं 14 नवंबर ते इहो जेको आहे सो हतमी फ़ैसिलो ॿुधायो वेंदो। उन खां पोइ जेको नंबर्स गेम आहे ऐं तरमीम में जीअं अपर असांजो हाउस आहे ऐं लोअर हाउस आहे, उन में नंबर्स गेम्स जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त पाकिस्तान पीपल्स पार्टी हिकु वॾी अहम इतिहादी जमायत आहे जेकी हुन सां इतिहाद कंदी त पोइ इहे नंबर्स पूरा थींदा। पर पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अॼु 8 बजे CEC जो इजलास आहे, जंहिंखां पोइ उहे हतमी फ़ैसिलो ॿुधाईंदा। ॿिए तरफ़ PTI उनजी सख़्तु मुखालफ़त कंदे चयो आहे त इहो सूबनि जे मथां 27वीं तरमीम जेकी आहे हिकु वॾो हमिलो आहे। उन खां पोइ MQM हुकूमत जी हिमायत कई आहे, नून लीग जी हिमायत करण खां पोइ उन्हनि इहो ई चयो आहे त मुल्क जे लाइ बहितरी इन में आहे त 27वीं तरमीम मुल्क जे लाइ बहितरीअ जी हिकु तरमीम आहे। उन खां पोइ जेको आहे सो JUI जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त JUI ॾे अञा फैसल वाबडा बि अॼु वियो, अपोज़िशन जेकी पार्टी आहे उहे बि विया, उते अञा मुज़ाकरात हलंदड़ आहे, उते को अहिड़ी ॻाल्हि ॿुधण में न आई आहे। उन खां पोइ जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं वकील बिरादरी, उन्हनि बि जेको आहे सख़्तु ऐं अवाम जेको आहे उन्हनि बि सख़्तु जेको आहे हिन ते रद्दमल ज़ाहिर कयो आहे। उन्हनि चयो आहे त 27वीं जेकी तरमीम आहे उहा 6वीं तरमीम खां बि ख़तरनाक आहे। सिंध खे टोड़ण जूं साज़िशूं कयूं पियूं वञनि। उन सां गॾु जेको आर्टिकल्स में ऐं जुडिशल्स जेका असांजा कोर्टूं आहिनि उन्हनि में जेको तरमीम उन सां गॾोगॾु कई पई वञे। वकीलनि हैदराबाद जी बार जी ॻाल्हि कजे त उन्हनि एहतजाज करण जो बि ऐलान कयो आहे। कराची बार जी ॻाल्हि कजे त 12 नवंबर ते उन्हनि जेको आहे कन्वेंशन घुराए वरितो आहे। उन खां पोइ अॼु खैरपुर में वकील बिरादरीअ हिकु वॾो एहतजाज कयो। इन जेको आहे समूरे मामले ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं जेकॾहिं ॻाल्हि कजे पीपल्स पार्टी जी, अॼु CM हिकु बयानु ॾिनो ऐं उन में चयो त का बि जेको आहे सो रूल बैक अरिड़हीं तरमीम नथी थिए। उन खां पोइ जेका NFC अवार्ड आहे उन में बि जेको आहे सो का घटिताई कोन ईंदी। त इन ई समूरे मामले ते असां ॻाल्हाईंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इजलास तलब कयो आहे सुभाणे वफ़ाक़ी काबीना जो, त असां इस्लामाबाद हलंदासीं ऐं इस्लामाबाद में असांखे जॉइन कयो आहे मुदसर राजपूत ऐं ॿिया बि असां सां महिमान गॾु हूंदा, जंहिंमें आहे सैयद ज़ैन शाह साहब। उनखां बि असां पुछंदासीं सफ़दर अब्बासी GDA अॻुवाण आहे, ससी पलेजो PP जी अॻूणी सेनेटर असां सां हूंदी, जूनियर ज़ुल्फ़कार भुट्टो सां असां राब्तो करण जी कोशिशि कंदासीं। ऐं स्टूडियो में असां सां मौजूदु हूंदो KB लगारी जेको वकीलनि जो अॻुवाण बि आहे, बबरलो जो हीरो बि आहे ऐं उनखां पोइ जेको बार जो मेंबर बि आहे। त असां हिन महिल सिधो मुदसर ॾे हलंदासीं। मुदसर, असांखे ॿुधाइजो त जेकी सियासी सूरत हाल आहे उन में जेको आहे मुसलसल हिकिड़ी गर्मा गर्मी आहे ऐं उन खां पोइ इस्लामाबाद में जेको आहे सभु उते जी कठे थिया आहिनि ऐं वज़ीरनि खे बि मना थियल आहे काॾे बि न वञो, फॉरेन बि न वञो। त उते हिन महिल कीअं आहे सूरत हाल? जी वॾी महिरबानी। हिन वक़्तु छो त 27वीं तरमीम जो मामिलो आहे, तमामु सियासी पार्टियुनि जेके पंहिंजे मेंबर पार्लियामेंटेरियन सेंटरनि खे हिदायत करे छॾी आहे त हिकु त तव्हां पंहिंजो ॿाहिरि न वञो, इस्लामाबाद में ई मौजूदु हुजो। ऐं ॿी ॻाल्हि जेको सुभाणे जेको वफ़ाक़ी काबीना जो इजलास आहे उन में ज़रियनि जो चवणु आहे त सुभाणे इहो जेको ड्राफ्ट आहे 27वीं तरमीम जो, उहो ड्राफ्ट मंज़ूर थींदो। उन खां पोइ सुभाणे ई सेनेट जो इजलास, छो त जुमे जे ॾींहुं सुबुह जे टाइम ते हूंदो आहे, त सुभाणे सुबुह जे ई सेनेट जे इजलास में ड्राफ्ट शायदि पेश बि थी वञे, जेको हिन वक़्त जी ज़रिए जे इतलात आहिनि। इन जे अलावा हिन ते हिन वक़्तु जेकी सियासी मुलाक़ातूं हली रहियूं आहिनि ऐं जेको कोशिशि कई पई वञे त जेको इतफ़ाक़ राय सां इहो 27वीं तरमीम मंज़ूर थिए, इन जे हवाले सां मामला हली रहिया आहिनि। पर हिन में जेकी वॾी अहम ॻाल्हि इहा आहे उहा इहा आहे त हीअ तरमीम जेकी आहे उन में 243 जो जेको एक्ट आहे उन में तरमीम उहा उन ते असल में एतिराज़ात घणा जेके आहिनि पीपल्स पार्टी खे छॾे करे ॿी पार्टियुनि जा उन्हनि जा आहिनि, त उन्हनि ते शायदि उहो चाहिनि था त अहिड़ो को मुशावरत थी सघे या ॻाल्हि ॿोल थिए। उहो छो त आर्म्ड एक्ट सां, आर्मी एक्ट सां रिलेटेड तरमीम आहे 243 ऐं उन जे हवाले सां ई ॻाल्हि ॿोल थींदी। ॿियो जेको मामिलो NFC वारो आहे उन ते बि पीपल्स पार्टी जा एतिराज़ात आहिनि। ॿी पार्टियुनि जा शायदि एतिराज़ात एतिरा न आहिनि, पर पीपल्स पार्टी हिन हवाले सां एतिराज़ात करे रही आहे, छो त उन में
हिकु त अरिड़हीं तरमीम जो जेको क्रेडिट आहे उहो पीपल्स पार्टी हमेशह कयो आहे त असां हीअ अरिड़हीं तरमीम आंदी आहे, अरिड़हीं तरमीम असांजो क्रेडिट आहे, हिकु सुठो इक़दाम आहे। पर हाणे हिनखे जेको वापसि पियो वरितो वञे, कुझु हिसनि खे जेको ज़रिए जो चवण आहे 27 तरमीम में हिन में ख़ासि तौर ते एजुकेशन जो जेको आहे पार्ट आहे उहो सॼो वापसि ईंदो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो जॾहिं वापसि ईंदो त NFP मां उनजो बि कट लॻंदो ऐं ॿियो पॉपुलेशन जे हवाले सां हेल्थ जो हिकिड़ो सेगमेंट आहे उहो बि वापसि ईंदो त उनजो बि कट लॻंदो। इन जे अलावा NFC जो हिकु वॾो हिसो हीअ ॿई पार्टनि में वेंदो त अॻिते हली हिकु रस्तो खुली वेंदो त NFC वारे मामले खां पोइ एजुकेशन वारे मामले खां पोइ अरिड़हीं तरमीम में जेको ॿ पार्ट साइड ते थींदा त कट लॻंदो त हिकु एग्ज़ाम्पल सेट थी वेंदी ऐं इन खां पोइ इहो ख़दशो ज़ाहिर आहे त ॿियनि शयुनि ते बि जेके अरिड़हीं तरमीम में जेके इक़दामात थिया जेके सूट नथा कनि वफ़ाक़ खे उहे सभु वापसि थींदा। त इहो हिते थी विया ॿ मामला जंहिंमें हिकिड़ो त आर्मी जे हवाले सां, हिकिड़ो अरिड़हीं तरमीम जे हवाले सां, ती अदलिया जे हवाले सां बि 27 तरमीम में मामिलो आहे। पर हाणे जेके कोई माहिरीन जेके आहिनि तजियाकार उहे इहे बि चवनि था त ही तरमीम आणण जो मक़सदु छा आहे, त उनजो बुनियादी जेको मक़सदु आहे उहो तक़रीबन सभिनी खे ख़बर बि आहे, पर बुनियादी मक़सदु इहो आहे त 26 तरमीम में हिकु तहफ़ुज़ ॾिनो वियो जेको आर्मी चीफ जी हिकु टिन्योर मुद्दत मुलाज़िम जेके चइबो आहे उनखे तहफ़ुज़ ॾिनो वियो त 27 तरमीम में इनखे अञा थोरो प्रोटेक्ट करिणो आहे, छो त 26 तरमीम वारो मामिलो अदालतनि में बि अची वियो आहे, ज़ेर समात थी वियो आहे त 27 तरमीम में इनखे प्रोटेक्ट करिणो आहे छाकाणि 18 नवंबर जेको आहे उहो बाए जेको टिन्योर जे हिसाब सां सईद आसिम अली जेको फील्ड मार्शल आर्मी चीफ आहिनि उन्हनि जो टिन्योर ख़तमु पियो थिए, पर जो 26 तरमीम जे हिसाब सां उहो 2027 ताईं आहे त उहो को ख़दशात न रहनि त हुकूमत जी कोशिशि आहे त हिन मामले खे बि हिन 27 तरमीम जे ज़रिए फौरी तौर ते हल कयो वञे ऐं ही 27 तरमीम आहे को वॾो लेंथी प्रोसीजर न हूंदो, ही 18 नवंबर खां बि काफ़ी पहिरीं अची वेंदी ऐं मंज़ूर थी वेंदी। सही मूंखे इहो ॿुधाइजो मुदसर, जीअं पीपल्स पार्टी आहे उन जा बि अपर हाउस में मेंबर आहिनि, जेकॾहिं अपर हाउस जी ॻाल्हि कजे त हर पार्टी जा उते जेको आहे सो मेंबर आहिनि, त पीपल्स पार्टी जा उते 26 मेंबर आहिनि ऐं इहो नून लीग जा उते 20 मेंबर आहिनि, त पीपल्स पार्टी जी हिमायत हिकु वॾी अहमियत थी रखे तोड़े अपर हाउस में तोड़े लोअर हाउस में, त पाकिस्तान पीपल्स पार्टी हिन महिल कहिड़नि अहिड़ियुनि ॻाल्हियुनि में मजबूर आहे जो अञा उहा जेको आहे सो वाज़े मौक़िफ़ न ॾेई सघी आहे? असल में हाणे ॿ टे शयूं आहिनि। हिकु त तव्हांखे ख़बर हूंदी त आज़ाद कश्मीर जी हुकूमत जो बि मामिलो हली रहियो आहे ऐं पीपल्स पार्टी जी हिन वक़्तु जेकी पोज़ीशन आहे उहो जेकी बज़ाहिर नज़र अची रही आहे त जेको ज़रियनि जो बि चवणु आहे त ईअं लॻे रहियो आहे त पीपल्स पार्टी गिव एंड टेक जे मूड में आहे। हुनखे शायदि गिलगित हुकूमत, आज़ाद कश्मीर हुकूमत, सिंध हुकूमत में शेयर या उनखे पार्टिसिपेशन मिलण खां पोइ कुझु शयुनि ते हू पंहिंजो लचक जो मुज़ाहिरो कंदी, पर पीपल्स पार्टी शायदि हिन पोज़ीशन में न हुजे त को वॾी कंहिं मामले ते को ख़ासि लचक करे। हा, आर्मी एक्ट वारो जेको मामिलो जेको जंहिंमें 243 जो आर्मी सेलेक्टेड जेके आहिनि मामला आहिनि, अस्करी मामला आहिनि, उन में उहो लचक जो मुज़ाहिरो कंदी ऐं हुन में बि हमायत भरपूर कंदी। जेको मेन मसइलो आहे उहो 18 तरमीम जो आहे, हुनजी रुकावट जो ॿियो को मसइलो न आहे। पीपल्स पार्टी जो जेको बज़ाहिर आहे उहो आहे 18 तरमीम जो मसइलो, छो त सिंध में इहे शयूं ज़ाहिरी ॻाल्हि आहे वेंदियूं, वापसि ईंदो, NFC में हिसो घटि थींदो, कट लॻंदो त सिंध में ज़ाहिरी ॻाल्हि आहे आवाम हुन ते तनक़ीद कंदी ऐं तनक़ीद कंदी त हुनजे वोट बैंक ते वॾो असरु पवंदो। तंहिंजे करे पीपल्स पार्टी सिर्फ़ु हिन शइ जे करे मजबूर आहे, अदरवाइज़ पीपल्स पार्टी गवर्नमेंट जो ॿियो पार्ट आहे, इहा सभिनी खे ख़बर आहे, इतिहादी आहे, हुननि आईनी उहिदा वरिता आहिनि त हू न चाहींदी त कंहिं क़िस्म जी हर्डल हुजे, बल्कि हू हिन वक़्तु शायदि हिन पोज़ीशन में आहे त हू 27 तरमीम में हिन वक़्तु को सुठो जेको किरदारु अदा करे या पॉज़िटिव या अंदरूनी तौर ते, पर बज़ाहिर असांखे या आवाम खे शायदि इहो लॻो हुजे त हुननि जो किरदारु एंटी आहे, ॿिए पासे तरफ़ तहरीक इंसाफ़ आहे, मुख़ालिफ़ आहे, पर बज़ाहिर आवाम खे बि तासुर ॾिनो पियो वञे पीपल्स पार्टी जी तरफ़ां त हू शायदि एंटी जे तौर ते, मुख़ालिफ़ जे तौर ते हली, या उहो ख़ासि को ख़ुशि न आहिनि। पर हुननि जो सिर्फ़ु जेको मेन एतिराज़ आहे उहो 18 तरमीम जे हवाले सां जेके शीखूं आहिनि या कुझु मामला आहिनि उन ते आहे। बाक़ी छो त 26 तरमीम में बि हुननि सपोर्ट कई, उहा बि अदलिया जे हवाले सां हुई, त उन्हनि में बि हुन लचक जो मुज़ाहिरो कयो। एग्ज़ाम्पल आहे उहा शइ हिन में बि कंदा, आर्मी जे एक्ट जे हवाले सां माज़ी में बि हुननि सपोर्ट कई, त हिन में बि जेको 243 में हुननि माज़ी में कई, हिन में बि कंदा। त हिननि जे अलावा सिर्फ़ु 18 तरमीम जो ई मामिलो आहे जेको पीपल्स पार्टी खे थोरी दंडक पियो ॾिए, बाक़ी का रुकावट न आहे। सही मुदसर, इन जो जेको 27 तरमीम आहे हिन जो वाज़े को ड्राफ्ट कोन आयो आहे, पर जेकॾहिं पीपल्स पार्टी जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त पीपल्स पार्टी सिर्फ़ु आज़ाद कश्मीर जे रदो बदल या इन जे एक्सचेंज ते एग्री थी सघे, या उनखे का वज़ीर आज़म जीअं बिलावल खे ठाहिण जी का अहिड़ी ऑफर वॾी ॾिनी वई आहे?
जंहिंजे लाइ एतिरो सोचे पई जेके हल्का चई रहिया आहिनि जेके अस्करी हल्का चइजनि सियासी हल्का चइजनि त हिन वक़्तु पीपल्स पार्टी खे इवन 2.5 साल खां पोइ को पावर शेयरिंग या वफ़ाक़ जे अंदरि जो जेको कुझु फार्मूलो चवनि पिया त इहो तय आहे त उन जी ऑफर खां बि पोइ ते हटाए छॾियो अथनि त हुन ऑफर खां बि हुननि जो हाणे को तालुक़ु न आहे। हाणे हिन वक़्तु सिर्फ़ु AJK हुकूमत ऐं जेको गिलगित हुकूमत सिंध हुकूमत में को रुकावट न हुजे इन क़िस्म जी शायदि को हुननि सां बार्गेनिंग थींदी या ॻाल्हि ॿोल्हि थींदी। अदरवाइज़ हिन वक़्तु पीपल्स पार्टी को वज़ीर आज़म जो उहिदे जे लाइ टेन्योर हिन इलेक्शन हिन टेन्योर जे अंदरि मुमकिन नामुमकिन आहे। इवन शायदि अॻिते बि मुमकिन न थिए अहिड़ी का ऑफर एस्टेब्लिशमेंट न थी थो सघे को ऑफर थी सघे थी कुझु हल्कनि जो चवणु आहे या हुकूमती सतह ते पर हिन वक़्तु इवन पावर शेयरिंग बि मुमकिन न आहे जेको पीपल्स पार्टी जी शायदि अंदरूनी ख़्वाहिश हुई त वफ़ाक़ जे अंदरि हुननि खे कुझु हुकूमत में कुझु वज़ारतनि जो हिसो मिले उन खां बि हुननि शायदि विड्रॉ कयो आहे। सही मुतसर अवां जी महिरबानी। नाज़रीन हिते वक़्तु थी वियो आहे हिकु ब्रेक जो, ब्रेक खां पोइ असां वरी प्रोग्राम खे हितां ई ॻंढींदासीं। वेलकम बैक नाज़रीन ॻाल्हि ॿोल जी शुरूआति कंदासीं। असां सां लाइन ते आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सीनियर अॻुवाण ऐं अॻूणी सेनेटर ससी पलेजो साहिबा मूंखे इहो ॿुधाइजो त हीउ जेको मामिलो हले पियो हिन महिल सॼे मुल्क में जेको आहे सो इहो मामिलो हले पियो ऐं जेको आहे सो 27वीं जेकी तरमीम आहे पहिरियां 6वीं आई उन खां पोइ हाणे 27वीं तरमीम आहे जेकी ॿीण ते ख़तरनाक आहे ख़ासि तौर ते सिंध दुश्मन तरमीम आहे। हिन में सिंध खे जेको आहे सो घणनि सूबनि में विराइण जी जेको आहे शिक हिन में मौजूदु आहे। अवां इन ते छा चवंदो? अदा पहिरीं त असां सम्झूं था त कंहिंखे हिमत न हुअणु खपे त सिंध जे वहदत जे हवाले सां का बि ॻाल्हि करे। हिननि हाइब्रिड रिजीम मां कुझु बि बैद न आहे, कुझु बि करे सघिजे थो। ऐं ॿी ॻाल्हि त अञा मसूदो असां तव्हां त अखियुनि सां ॾिठो ई कोन्हे। पीपल्स पार्टी चेयरमैन साहब जेको आहे उन ॻाल्हि ज़रूरु कई आहे त हीअ पॉइंट्स जेको आहे डिस्कशन में नून लीग सां आई वञी हुननि ॿुधाई आहे ॻाल्हि। अॼु हिननि जी CC जो मीटिंग असांजी पार्टी जो आहे पर ॻाल्हि इहा जो अञा बि पूरो मसूदो जॾहिं मीडिया खे माण्हुनि खे पब्लिक खे मिले ऐं हीउ पंहिंजो प्यारो मुल्क अहिड़ो आहे जंहिंमें हेॾियूं वॾियूं ख़तरनाक तरीक़े जूं जेके आहिनि अमेंडमेंट्स उहे रातो विच में अचो वञनि ऐं हुन लाइ तकड़ में माहौल ठाहियो वेंदो आहे त जल्दी माना ज़हर बहस अचनि ई न। हालांकि हिननि ते त महीननि जा महीना अहिड़ियूं त पहिरीं ॻाल्हि त अचनि ई न खपनि। एंटी सिंधी आहे जेके नंढे सूबनि जे ख़िलाफ़ जेका शइ आहे आउं सम्झां थी त उहो पाकिस्तान जी सालमियत जे ख़िलाफ़ ॻाल्हि आहे। तंहिंजे करे जेका सूबाई ख़ुदमुख्तियारी आहे जेका अहिड़ी तरमीम जी शकिल में या नेशनल फाइनेंस कमीशन जे हवाले सां कुझु शयूं थोरियूं घणियूं जेके सूबनि लाइ थियूं अचणियूं हुयूं उनजो बि जेको आहे डिवॉल्व 100% उन तरीक़े सां कोन थी सघियूं आहिनि। अञा प्रोसेस जहिड़ो कर रंडकुनि सां भरियो पियो आहे पर जेका ॻाल्हि ॿुधूं था त बाबा उनखे हेठि मथे करण जी ॻाल्हि थी पई त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनजी मुखालफ़त हर सिंधी माण्हू करे थो, वीशोर माण्हू करे थो या सिंध में जेको ॿोली ॻाल्हाईंदड़ आहे जेको सिंध खे पंहिंजो सम्झे थो। पीपल्स पार्टी बि आउं सम्झां थी त ज़रूरु उनजी मुखालफ़त कंदी। चाहे NSP में कटौती जी ॻाल्हि हुजे चाहे करणु खपे या वरी चाहे रोल बैक 18th अमेंडमेंट खे करण जी ॻाल्हि हुजे। मुंहिंजे ख़्याल में इहा थोरी घणी जेका सूबाई ख़ुदमुख्तियारी जी जेका काविश हुई पीपल्स पार्टी उहा शइ अॻियां आंदी ऐं सभु पार्टियूं हुन ते बीठियूं। नून लीग खे बि स्टैंड वठणु खपे पर नून लीग छो त हींअर धुर थी हर शइ में बीठी आहे। बाक़ी सिंध जे वहदत जे हवाले सां का बि शइ अॻु में बि असां क़बूल कोन कई हुई। हाणे बि को हुरबो हूंदो का बि साज़िश अहिड़ी हूंदी त असीं अहिड़ी पार्लियामेंट खे हूअं बि माण्हू क्वेश्चन मार्क लॻाइनि था मञींदासीं ई कोन ऐं माण्हू संदरो ॿधी हुनजे अॻियां जेको आहे रुक ऐं दीवार थी वेंदो। तंहिंजे करे उनखे असीं ॿुधण लाइ तयार बि न आहियूं ऐं अहिड़ी का हराशत ऐं अहिड़ी का ग़लती हिन वफ़ाक़ी हुकूमत खे करण बि न खपे। थोरी बि जेकॾहिं उन्हनि खे सम्झ हूंदी। बाक़ी जेको ॿियो पैकेज पूरो आहे कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट्स जो उनमें जिते जिते फंडामेंटल राइट्स जे हवाले सां कॉन्फ्लिक्ट्स पैदा थियनि था मुंहिंजे ख़्याल में उहे शयूं न अचणु खपनि। ऐं बाक़ी तरमीमूं जेके कंहिं बि अवान में कॉन्स्टिट्यूशन उहे जेके अचनि थियूं जेको अवाम जी भलाई लाइ जेकॾहिं का आहे तॾहिं बि उन ते बहस थींदो आहे। उन ते हिकिड़ो तरीक़ेकार आहे स्टैंडिंग कमिटीज़ जो हाउस जो ऐं सेंस वठिबो आहे ऐं सभिनी खे कोशिशि कबी आहे त अमेंडमेंट्स जेके अचनि कॉन्स्टिट्यूशन रोज़ नथियूं अचनि त जेके सुठियूं आहिनि या जिन ते राय अची सघे थी 18th अमेंडमेंट जी मिसाल ॾींदसि
त उन ते सभिनी खे यूनानिमसली गॾु खणण जी कोशिशि कई, जिन जी ज़रूरत कोन हुई उन्हनि पार्टियुनि खे बि जेको आहे रज़ा रबानी साहब ऐं ॿियनि सभिनी साथियुनि पीपुल्स पार्टी जी कोशिशि कई, पीपुल्स पार्टी जे अॻुवाणनि जी बि ख़्वाहिश हुई त छो त इहो विजन मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जो बि हो त उन चयो हिन दफ़े जॾहिं आउं अचां पई हुकूमत मिलंदी आवाम जे वसीले त उहा ज़रूरु असां सूबाई ख़ुदमुख़्तियारी खे यकीनी बनाईंदासीं। त आउं सम्झां थी त उन शइ खे को हथ चुरान न थियणु खपे ऐं कम जी ॻाल्हि जेका बि आहे उनखे जेको आहे गॾु राय सां माण्हू करे सघे थो, सुठी ॻाल्हि। बाक़ी NLC में कटौती, रोल बैक करणु, फंडामेंटल राइट्स सां क्लैश, इहो माण्हू कोन मञींदा। सही मैम, इहे पोएं दफ़े बि जेकॾहिं 26 अमेंडमेंट जी ॻाल्हि कजे उन में बि इहे सभु शयूं दुहिरायूं वयूं ऐं उन में चयो वियो त पाकिस्तान पीपल्स पार्टी हिन जी घणनि नुक़्तनि ते हिमायत कोन कंदी, पर एंड इहो निकितो त उहा बि मंज़ूर थी वई। त छा हिन भेरे बि इहो वरी साॻियो ई तरीक़ो थींदो त 27वीं तरमीम ईअं कंदे कंदे जेको आहे सो इहा बि मंज़ूर थी वेंदी? छाजे करे त उते जीअं ॾिसे त पीपल्स पार्टी एतिरो टाइम वरितो आहे त ज़ाहिरी आहे त उनखे बि जेको आहे सो को प्रेशर आहे ऐं उन खां पोइ सेनेट में उन जा नंबर वधीक आहिनि, उहा चाहे त हीउ सॼो मामिलो जेको आहे सो हिते ई ख़तमु करे सघे थी। मुंहिंजे ख़्याल में पीपल्स पार्टी एतिरो त ज़हन ज़रूरु लॻायो हूंदो त ऐं आला आश्कार ॻाल्हि आहे लीडरशिप जे अॻियां बि त सॼी स्ट्रेंथ जेका अचे थी सिंध मां अचे थी, वोट जेको मिले थो ऐं जेको हीअ ऐवान में अचण जी वजह जेका बणिजे थो उहो सिंध जो अवाम, सिंध जो वोट बणिजे थो, उनजे ख़िलाफ़ त जेका शइ थींदी उन ते केरु माण्हू कीअं बीहंदो। तंहिं करे शऊर जी जेका ॻाल्हि कजे त उन ते त पीपल्स पार्टी ज़ाहिरी ॻाल्हि आहे पंहिंजो स्टैंड वठणु खपे ऐं बार बार चवां बि वठणु खपे। अॼु CC जी मीटिंग हली रही आहे त आउं सम्झां थी मां फ़ैसिला की अवाम जे भलाई लाइ अचणु खपनि ऐं जेके माण्हू आहिनि जेके अवाम जी नब्ज़ खे सम्झनि था, पंहिंजी सूबनि जे उन ख़ुदमुख़्तियारी जे राह में रोड़नि वारी ॻाल्हियुनि खे सम्झनि था ऐं उन लाइ 18th अमेंडमेंट पीपल्स पार्टी जो ई ॾिनल तोहफ़ो हो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे अमृतनि खां हुन कॉन्स्टिट्यूशन खे पाक कयो, हटायो या उन लाइ अॻियां राह हमवार कई सुठी शयुनि लाइ ऐं या फंडामेंटल राइट्स खे बहितर ऐं स्मूथ बनाइण लाइ। तंहिं करे हींअर ॿाहिरि सां खेॾणु हूंदो जेकॾहिं कंहिं बि नून लीग या हाइब्रिड रिजिम मां सूबाई ख़ुदमुख़्तियारी सां कंहिं हथ चुरांद कई त ॿियनि फंडामेंटल राइट्स सां हथ चुरांद कई त ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हू रिएक्ट कंदा, पार्टियूं रिएक्ट कंदियूं, करणु खपे। हर माण्हू खे पंहिंजी पंहिंजी ॻाल्हि रखणु खपे, छो सुभाणे हर कंहिंखे माण्हुनि लाइ वापसि मोटिणो आहे। सही मैम, MQM त पूरी हिमायत पई करे ऐं MQM इहो चए पई त इहो त तमामु बहितरी आहे मुल्क जे लाइ 27वीं अमेंडमेंट। ज़रूरु कंदी। MQM हर दौर में मुशरफ खां वठी अॻु में उनखां पहिरीं बि जेके ॿिया अमृती दौर रहिया उनखां वठी कालाबाग ॾियण जी ॻाल्हि ईंदी आहे सॼी सिंध हिकिड़े पासे हूंदी आहे, MQM केॾां हूंदी आहे। ॿिया जेके कैनाल्स जो इशू आख़िर ताईं MQM जी ॿोली छा रही। MQM खे ख़बर आहे त फार्म 47 जी पैदावार आहे, 500 मां 50,000 करे हिननि खे वोट करे ॾिना विया राति विच में। आदमशुमारी में घपला हणी सिंध जे ॿाहिरि जी सीटूं कटौती करे हिननि जूं वधायूं वयूं। तंहिं करे इन्हनि लाइ लकड़ पथर हज़म आहे ऐं हीअ ज़ाहिरी ॻाल्हि आहे कंधे हेठि करे हर शइ ते उहो ज़रूरु मथियुनि खे ख़ुशि करण जी कोशिशि कंदा, पर MQM खे सम्झणु खपे त सिंध जो खाइनि था, सिंध में रहनि था ऐं असीं सम्झूं था त जेके माण्हू आया पाकिस्तान ठहिण वक़्तु त उन्हनि खे पंहिंजी पाण खे हाणे धरती में ज़म करे पंहिंजे पाण खे सिंधी सॾाईंदे उनजे हक़नि जे हवाले सां ॻाल्हि कनि। बाक़ी असीं सम्झूं था त हीअ बराबरी सरासरी जी असीं जी ॻाल्हि कयूं था त माण्हू बि हिते जेके रहनि था असीं उन्हनि लाइ बि ओतिरो ई फंडामेंटल राइट्स ठाहियूं था, पर MQM खे बि उन सोच जी सम्झे पंहिंजी धरती खे मां सम्झनि ऐं सिंध सां नंढनि सूबनि सां का बि वैसा हटी रखनि। सही मैम, अव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो मेहरान TV खे। नाज़रीन, जीअं त तव्हां ससी पलेजो जी ॻाल्हि ॿुधी, उन चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी कतई जेको आहे सो इहे मंज़ूर करणु न ॾींदी, ख़ासि तौर ते 28वीं जेकी आहे 18वीं जेकी आहे सो तरमीम इन ते को बि कॉम्प्रोमाइज़ न कंदी। इन खां पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेकॾहिं नंबर्स जी ॻाल्हि कजे त नंबर्स पाकिस्तान पीपल्स पार्टी जा अपर हाउस में 26 नंबर्स आहिनि, त उते ई जेको आहे सो नून लीग जा जेका उते 20 नंबर्स आहिनि ऐं उन खां पोइ जेको आहे सो उन खां पोइ जेकॾहिं ॻाल्हि कजे JUI जा उते 7 नंबर्स आहिनि। त वधीक बि असां इन मामले ते ॻाल्हाईंदासीं ऐं हिन महिल असां वठूं था हिते ब्रेक।
वेलकम बैक नाज़रीन ॻाल्हि खे हितां खां ई शुरू कंदासीं। असां सां हिन महिल लाइन ते मौजूदु आहे सैयद ज़ैन शाह साहिबु जेको सरबराह आहे SUP जो। साईं मूंखे इहो ॿुधाइजो हिन सॼी सूरत हाल खां अवां वाक़िफ़ त आहियो जेकी करंट सिचुएशन हले पई, इन में जेकी 27वीं तरमीम खे जेको मंज़ूर करण लाइ कोशिशूं पियूं कयूं वञनि ऐं जतन कया पिया वञनि, तव्हां छा था सम्झो ऐं तव्हां इन तरमीम खे रद्द कयो था या इन तरमीम में जेके शिकूं आहिनि उन्हनि खे रद्द कयो था? ॾिसो, मुसवदो पब्लिक न करणु, असेंबलीअ में बहस तफ़सीली न कराइणु, इहो ईअं आहे जीअं 26वीं आइनी तरमीम में जालसाज़ी कई वई ऐं मेंबरनि खां ज़बरदस्ती सयूं करायूं वयूं ऐं हिकिड़ो ड्रामो कयो वियो। त उन करे ही बुनियादी पार्लियामानी तरीक़ो ई असांजा ख़तमु पियो थिए। ही तरमीमूं उहे पियूं थियनि जेका सिविलियन सुप्रीमेसी का आइन में हुई, उहा सम्झो त अमलनि ख़तमु थी चुकी आहे ऐं आइन खे हाणे अहिड़ो जॾो करे छॾींदा जंहिं जेके मीडिया जे ज़रिए आयूं आहिनि शयूं जंहिंमें इंसान जा असांजा बुनियादी हक़, ॿियो जेके असांजा फाइनेंशियल राइट्स आहिनि, जेके असांजा सूबनि जी मिल्कियत आहे, उन में NFC अवॉर्ड आहे जंहिं कॉन्स्टिट्यूशनल प्रोटेक्शन आहे, उनखे ख़तमु था करणु चाहिनि त जंहिंखे वणेनि छो तंहिंखे पैसा ॾियनि, यानी सूबनि खां मिल्कियत पूरी। SIFC में अॻे ई नाणे असां असांजा अॻे ॾेई चुकी आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी। हाणे टैक्सिस जो पैसो बि मर्कज़ जे हवाले करे छॾे ऐं उन करे असांजो पार्लियामेंट डेमोक्रेसी ख़तमु पई थी वई। सम्झो त जुडिशियल मार्शल आहे, कॉन्स्टिट्यूशनल मार्शल आहे ऐं ही सिविलियन मार्शल आहे अची वेंदी। ऐं हींअर 73 जो आइन अहिड़ो बिगड़ी चुको आहे 27 तरमीम खां पोइ 27वीं जे करे जेका मीडिया में आई आहे, जेकॾहिं इहा आई, ऐं सम्झां पियो त पोइ मुल्क में यूनिटरी फॉर्म ऑफ गवर्नमेंट 1 यूनिट लॻी वई, न सिर्फ़ु 1 यूनिट लॻी वई पर सिविलियन सुप्रीमेसी ख़तमु थी वई ऐं सिविलियन मार्शल अची वई। उन करे आउं सम्झां पियो त इन मां मुल्क खे इंतिहाई नुक़सानु पवंदो। सही। साईं मूंखे इहो ॿुधाइजो त पहिरियां 26 जीअं उहा बि न कंदे उहा बि मंज़ूर थी वई, हाणे 27 आहे, इन में न हले बि थी, पर जेकॾहिं हीअ मंज़ूर थी वञे त इन में अवां जो रोल छा हूंदो? कॉन्ग्रेस जमायतूं इन मामले खे कीअं ॾिसंदियूं? छा उहे रोडनि ते ईंदियूं? ॾिसो, हीअं जेके पाकिस्तान ते जेके अपोज़िशन आहे, तहरीक तहफ़्फ़ुज़ आइन पाकिस्तान, उन कल्ह इनखे मजमूई तौर ते रद्द करे छॾियो आहे ऐं मुल्क लाइ तबाह कुन करार ॾेई छॾियो। उन करे इहो सिर्फ़ु सिंध में न पर ऑल पाकिस्तान सिंध पार्टी बि उन इताद जो हिसो आहे ऐं ऑल पाकिस्तान इन तहरीक खे ख़ात्मे जी असीं कोशिशि कंदासीं। छो त इहा जेका अंग पूरा कया विया आहिनि, इहो ख़ुदि जालसाज़ी करे पहिरीं जाली इलेक्शन जे ज़रिए वरी सीटूं ख़तमु करे सेनेट में ऐं क़ौमी असेंबलीअ में, त ही सभु साज़िश आहे ऐं ही जमायतुनि पाण में जेके कोशिशूं पयूं कनि इनखे करण जूं, उहे सभु इहो ड्रामो आहे। उन करे असीं सम्झूं पिया त क़ौमी लॾे जी सुभाणे गॾिजाणी करायूं था, क़ौमी रोशन ख़्याल खे तरे जी पार्टियुनि जी जामशोर में चीफ सेक्रेटरी ते उन्हनि जो लाइ अमल ठाहींदासूं। ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस टियों ॾींहं हिनखे रद्द करे चुको आहे। उन करे आउं सम्झां पियो त हीउ सिर्फ़ु सिंध लेवल जो मामिलो न आहे, सिंध में त इनशाला भरपूर किरदारु कंदासीं, छो त सिंध जे जियापे जो मामिलो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जूं ज़मीनूं ॾेई छॾियूं, सिंध जो कोस्टल बेल्ट ॾेई छॾियो, हाणे सिंध जो नाणो बि जेको टैक्सिस जो आहे सो बि थी हवाले करे। उन करे यकीनी तौर ते सिंध बेस थींदी, पर हिनखे मुल्की लेवल ते असीं तहरीक जी तयारी करियूं था ऐं 14 नवंबर ते हैदराबाद में सॼे मुल्क जे पाकिस्तान तहरीक इंसाफ़, महमूद खान अचकज़ई, पीमैप, मेंगल ग्रुप ऐं मुख़्तलिफ़ जेके जमायतूं इत्तेहादी आहिनि, उहे GDA सभिनी खे सॾियल आहे। अवामी जलसे जे ज़रिए हिन जे ख़िलाफ़ भरपूर जिदोजहद हलाइण जो ऐलान कंदासीं। सही। साईं MQM हिमायत करे पई नून लीग जी इन में? ॾिसो, पीपल्स पार्टी MQM जेको हींअर मैंडेट आहे जेको इलेक्शन्स में, हुनजो 22 सीटूं ॾिनियूं अथनि ऐं उन मां हिकिड़ी बि पंहिंजी कान अथनि खटियल। सो ॾिनल बि पराई आहे ऐं हुकूमत जे जीअं बलोचिस्तान में बाप पार्टी आहे न, तीअं हाणे हुनजी हैसियत अॻे हूंदी पॉपुलर जमायत, हाणे हुनजी हैसियत इहा आहे जंहिंखे खटण जो सर्टिफिकेट ई असांजी कंपनी सरकार ॾिनो आहे, त उहे हुकूमत जा बंदा आहिनि। ॿियो पाकिस्तान पीपल्स पार्टी जंहिं वटि 74 मेंबर आहिनि, मर्द मायूं सभु मिलाए, त मूंखे रुॻो अफ़सोस थो थिए त
उन मां हिकिड़ो को क़ौमी गैरत नथो रखे, को बि संदोष नथो थिए, को बि सिविलियन रूल जे लाइ पार्टी जे अंदरि नथो वड़े या हिनखे थोरी अचे। उन करे असीं सम्झूं पिया त MQM ऐं पीपुल्स पार्टी इन्हनि जा जेके हींअर किरदार आहिनि, जेके MNAs आहिनि, इन्हनि ते तारीख़ में अॻिते लानतूं पवंदियूं, पर हिन वक़्त ते इनशाला असीं अवामी ज़रिए इन जो घेराव कंदासीं। सही, जीअं साईं तव्हां मूंखे ॿुधायो त 14 जेको नवंबर ते हिकु वॾो जलसो मुनक़िद कयो वियो आहे, पर जेकॾहिं इहे मंज़ूर थी वञे त उन खां पोइ जलसा थींदा ऐं जेकॾहिं एहतजाज थींदा, या इन खां वधीक तव्हां को अहिड़ो लाइअमल सोचियो आहे त जीअं हिननि खे इहे तरमीम वापसि कराए? असांजी तहरीक आहे सिर्फ़ु हिन कॉन्स्टिट्यूशन खे न, असां चवंदासूं त हीउ जाली सियासी निज़ाम दफ़न थियणु घुरिजे, जेको 2022 में ड्रामे जे ज़रिए आयो, 2024 में जाली इलेक्शन जे ज़रिए आयो। उनमें जेके आइनी तहरीकूं कयूं उहे सभु ग़लति आहिनि। सियासी कैदी इमरान खान, अली वज़ीर ऐं महारंग वग़ैरह जे ज़रिए जेके क़ैद आहिनि, इन्हनि सभिनी छुटकारे मौजूदा सिस्टम खे ख़ात्मो ऐं नए इलेक्शन जी घुर कंदासूं। सही साईं, तव्हां मिरान टीवी खे टाइम ॾिनो, अव्हां जी वॾी महिरबानी। नाज़रीन, जीअं त तव्हां साईं जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, साईं चए पियो त असां एहतजाजी तहरीक हलाईंदासीं, न सिर्फ़ु एहतजाजी तहरीक हलाईंदासीं, उनखां पोइ जेका बेॾोही कैदी आहिनि उन्हनि कैदियुनि खे बि असां आज़ादु करण लाइ तहरीक हलाईंदासीं। 14 नवंबर ते हिकु वॾी जलसो रखियो वियो आहे जेको हिन तरमीम जे ख़िलाफ़ु आहे, ऐं उन सां गॾोगॾु हिकु उन्हनि अलायंस ठाहियो आहे जंहिंमें काफ़ी जमायतूं मिली करे तहरीक हलाईंदियूं कैदियुनि खे कढाइण लाइ ऐं हिन तरमीम खे वापसि करण लाइ। उनखां पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सेनेट में जेकी पोज़ीशन आहे ऐं जेकॾहिं MNAs जी ॻाल्हि कजे, लोअर हाउस में जेकी पोज़ीशन आहे, त टोटल हुकूमत जी पोज़ीशन नज़र पई अचे त उहा सही आहे। 224 मेंबरनि जी ज़रूरत हुजणु ज़रूरी आहे नेशनल असेंबली में। हुकूमत वटि इताद समेत 237 मेंबर मौजूदु आहिनि। उन खां पोइ जेकॾहिं अपर हाउस जी ॻाल्हि कजे त अपर हाउस में PP जा 26 मेंबर आहिनि ऐं नून लीग जा 20 मेंबर आहिनि। उते ई जेको आहे सो BAP जा 4 मेंबर आहिनि। MQM जी ॻाल्हि कजे त उन जा 3 मेंबर आहिनि। आज़ाद 6 मेंबर आहिनि सेनेट में, ऐं नेशनल पार्टी जो हिकु आहे, मुस्लिम लीग काफ जो हिकु आहे। त इन्हनि खे जेकॾहिं मिलाइजे त इहे टोटल वञी 61 बीहनि था। जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं अपोज़िशन्स जी, जेका अपोज़िशन्स में आहिनि त उते तहरीक इंसाफ़ जा 22 मेंबर आहिनि, ऐं JUI जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त JUI जा उते 7 मेंबर आहिनि, ऐं जेको आहे सो ॻाल्हि कजे असांजे NPP जी त उन में जेको आहे सो उनजा 3 मेंबर आहिनि। आज़ाद अपोज़िशन में हिकु आहे, त उन जा टोटल बीहनि था 32। हिन जेको तरमीम खे पास कराइण में अगरि जेकॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी हिमायत करे थी त हीअ बिना कंहिं रुकावट जे हीअ तरमीम पास थी वेंदी। जेकॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी अॼु 8 बजे उनजो इजलास शुरू थींदो ऐं उन खां पोइ हतमी फ़ैसिलो ॿुधाईंदा। उनजे घणनि ई मेंबरनि इहो चयो आहे त इहा तरमीम, अॼु CM ॻाल्हायो, CM बि इहो चयो त 28 जेको आहे सो 18 जेकी तरमीम आहे उन ते को बि असरु कोन पवंदो ऐं उनखे असां रूल बैक कोन थियणु ॾींदासीं। NFC अवार्ड खे बि उन में जेको कटाइणु कोन ॾींदासीं, उनखे कटाइणु कोन ॾींदासीं। त इहे सीनियर जेका पाकिस्तान पीपल्स पार्टी जा मेंबर बयानु ॾेई रहिया आहिनि त अहिड़े क़िस्म जी सूरत हाल पैदा कोन थींदी। पर जेकॾहिं ॾिसिजे त 26 जेके अमेंडमेंट आहे उन ते वञूं, उन ते ॻाल्हायूं त उते ॾिसिजे त उते बि न कंदे उहा बि मंज़ूर थी वई। त अवाम हिन महिल इन परेशानी में 2-4 आहे त थी सघे थो त हीअ तरमीम बि न कंदे पास थी वञे। छा आहे, हिन तरमीम सां सिधो सऊं जेको आहे सो सूबनि खे नुक़सानु आहे, सिधो सऊं अवाम खे नुक़सानु आहे, ऐं गवर्नमेंट या वरी इदारा उहे उन्हनि तां अवाम जो एतमाद मुकमल तौरु हटी वेंदो। ऐं ॻाल्हि कजे उतां जे आइन जी त 2010 में 18 अमेंडमेंट आई जंहिंमें सूबनि खे ख़ुदि मुख़्तियारी मिली ऐं सूबा खे जेको आहे सो बजट जे हिसाब सां NFC अवार्ड जा जेका शेयर्स आहे उहे जेका सो उन्हनि खे मिलिया। उन खां पोइ ॻाल्हि कजे 200 जेको असांजो आहे आर्टिकल 200 में, त उन में जजनि जो ट्रांसफ़र ॿुधायो वियो आहे। त उन में जजनि जो जेको आहे सो ट्रांसफ़र थींदा ऐं उन्हनि में तब्दीली जेको आहे सो कई थी वञे। जेको 200 असांजो आर्टिकल आहे, 243 ते वॾो बहस छॾियल आहे, वॾो उन ते मामला हलनि पिया। उन ते पाकिस्तान पीपल्स पार्टी बि बहस करे रही आहे। पहिरियां बि उन ते बहस थींदो आहे। 200 जेको
43 असांजो आइन आहे उन में जेका आर्म्ड फोर्सिस आहिनि ऐं उन्हनि में तरमीम करण जो उन में शिक मौजूदु आहे। उन खां पोइ असांजो आर्मी चीफ आहे उनखे टाइटल ॾिनल आहे हिन महिल फील्ड मार्शल जो। मख़सूस असांजी जंग थी भारत सां त उन खां पोइ उनखे इहो जेको आहे असांजे मुल्क जो ॿियूं फील्ड मार्शल आहे ऐं उनखे उहिदे में तब्दील करण जी शिक हिन में मौजूदु आहे। त इन समूरे ई मामले खे जेकॾहिं ॾिसिजे त इन में पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं उन जा जेका सो गवर्नमेंट जा इत्तेहाद या नून लीग जो अगरि सपोर्ट करनि था त पोइ हीअ मंज़ूर थी वेंदी। जेकॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी परे थी बीहे थी इन मामले खां त पोइ हीअ तरमीम मंज़ूर कोन थींदी। पर जेकॾहिं मौलाना फज़लुर रहमान जी ॻाल्हि कजे त मौलाना फज़लुर रहमान ॾे बि अपोज़िशन बि वञी रही आहे ऐं अयाज़ सादिक़ खे बि टास्क मिलियो आहे। अयाज़ सादिक़ खे बि इहो चयो वियो आहे त जेका बि मेंबर आहिनि जेका बि अपोज़िशन में मौलाना फज़लुर रहमान समेत आज़ादु आहिनि वेठा आहिनि उन्हनि खे राज़ी करण जो टास्क उनखे मिली वियो आहे। पर मौलाना फज़लुर रहमान बि रद्दमल ॾिनो आहे ऐं उन चयो आहे त हे जेकी तरमीम आहे मुल्क जे मुफ़ाद में न आहे। अवाम हिन सां जेको आहे सो अवाम राज़ी कोन्हे ऐं इन समूरे ई मामले ते जेकॾहिं असां ॻाल्हायूं ऐं इन में असां ॻाल्हि कयूं ऐं सिंध जे हवाले सां ॻाल्हायूं त सिंध सां मुसलसल नाइंसाफ़ी थींदी पई अचे। पहिरियां बि थी ऐं हाणे बि सिंध खे विराइण जी ॻाल्हि हिन में मौजूदु आहे। सिंध में सूबा ठाहिण जी ॻाल्हि मौजूदु आहे। जेको चइनि सूबनि मां 12 सूबा 12 खां वधीक सूबा करण जूं ॻाल्हियूं आहिनि। छा जो ड्राफ्ट ऐं मसूदो जेको आहे न ॿुधायो वियो आहे एग्ज़ैक्ट, पर जेकियूं ज़रियनि खां असांखे ॻाल्हियूं ख़बर पियूं आहिनि उन में सिंध खे बि कराची खे बि विराइण जी ॻाल्हि हुन में कई वई आहे। त उहा बि ॻाल्हि असांखे सम्झण जी ज़रूरत आहे त जॾहिं आइन खे जेको आहे सो मख़सूस मुफ़ादनि लाइ तब्दील कंदासीं या कयो वेंदो आहे त पोइ जेको आहे सो अवाम जो इदारनि तां एतमाद हटी वेंदो आहे ऐं अवाम जो इदारनि तां एतमाद हटंदो त पोइ मुल्क अञा जेको पेचीदा मामलात में वेंदो। असांखे जेको आहे वाज़े रहे त जेको जमहूरियत जो दारोमदार आहे उहो ताक़त जी विरासत ऐं कानून जी बालादस्तीअ ते मौजूदु आहे। जेकॾहिं कानून जी बालादस्ती हूंदी ऐं जमहूरियत ते ई सभु को हलंदो त पोइ अवाम बि उन्हनि सां ख़ुशि हूंदो ऐं अवाम खे बि तकलीफ़ कोन पहुचंदी। हिन महिल अवाम में सभु जेकॾहिं ॻाल्हि कजे त अवाम हिन महिल इन अमेंडमेंट लाइ तमामु जेको आहे सो मायूस आहे ऐं 26 अमेंडमेंट थी वई उन ते मायूस हो। हाणे अवाम वधीक इन में ख़ौफ़ बि आहे त थी सघे थो इहा अमेंडमेंट अची वञे ऐं अवाम लताड़िजे। त नाज़रीन वधीक असां इन मामले ते ॻाल्हाईंदासीं ऐं वधीक बि असां प्रोग्राम कंदासीं। हिन वक़्तु असांजो टाइम पूरो थी वियो आहे। असांखे ॾिजो इजाज़त।